कल ना यार तानी खबर थी केड़ो दी मजदूरन जो दी छुट्टी ना आया तानी मोकल ना है जा मोकल ना कहीं आता ना शादी करे सफाई का गरीब माण्हू लगाते हैं माना कम कंदा तो तव्हांजी ॾियारी ठहंदी तॾहिं घर वञो इन हिसाब सां यार हिननि लाइ कुझु करणु खपे यार अॼु मज़दूरनि जो ॾींहुं आहे त माना हिननि जी घटि में घटि अॼु त मोकल हुजणु घुरिजे अॼु बिजली न वई आहे जेको बिजली आहे ऐं बिजली कंहिंजे लाइ न वई आहे मज़दूर लाइ न वई आहे वीचारा मज़दूर जेके आहिनि कम ते आहिनि Assalamualaikum brothers and sisters. So today I am going to make vlog on labors. अॼु लेबर डे आहे लेबर डे आहे त हितां बि जेके तव्हांखे मज़दूर नज़र ईंदा हूंदा कुझु जेके हींअर कमु था कनि पिया ॾिसो था यार लेबर डे आहे ऐं हर को जेको आहे लेबर खां अलावा ॿिया सभु जेके आहिनि मज़दूरनि खां अलावा सभु जेके आहिनि उहे छुटियुनि ते आहिनि घर में इंजॉय था कनि पिया ट्रैफिक बि जेको आहे रोड ते घटि ई आहे बसि नज़र तव्हांखे सिर्फ़ु मज़दूर डे ते ॿाहिरि कमु कंदे मज़दूर ई ईंदा त यार ईअं छो हलूं था असां हुननि सां मिलूं था छो त अॼु असांजी बि छुटी हुई असां बि जॉब तां फारिग हुयासीं फ्री हुयासीं त मज़दूर डे आहे मज़दूर ॿार आहिनि त अॼु को ॾींहुं जेको आहे मज़दूरनि जे नाले था कयूं अॼु ख़बर थी ओ आयो जा न कहिड़ो ॾींहुं आहे ख़बर अथई सही अचे थो वीडियो वीडियो सही अचे थो नॉटी बॉय हा अॼु कहिड़ो ॾींहुं आहे ख़बर अथई खमीस जो ॾींहुं न मूंखे ख़बर अथई कहिड़ो ॾींहुं आहे मज़दूरनि जी छुट्टी आहे छा ज़बरदस्त अॼु अथई मज़दूर डे लेबर डे मतिलबु छा आहे मज़दूरनि जो ॾींहुं आहे मतिलबु त मज़दूरनि खे छुटी हुजे घर जे वञी करे आराम कनि अॼु जो माना उन्हनि जो ईअं सम्झो यूनिवर्सल डे आहे माना सॼी दुनिया उन्हनि जो ॾींहुं मल्हाए रही आहे तव्हांजी मोकल न आहे कंहिंजी मोकल न आहे होॾां परियां बि जेके आहिनि भाऊ वारा वीचारा कमु था कनि पिया मथे बि ॾिसी आया सभु कमु था कनि पिया पर तुंहिंजे लाइ छो तूं असांजो प्यारो चाचो आहीं तुंहिंजे लाइ हिकिड़ी ऑफर आहे तुंहिंजे लाइ हिकिड़ी ऑफर आहे ॿुधाए कहिड़ी अॼु तूं घर हली वञ तुंहिंजे पारां सॼो ॾींहुं मां हिते ड्यूटी ॾींदुमि जेकॾहिं तूं चवंदे त वाकई में कूड़ न अथई वाकई में न वाकई में थो चवां सीरियसली वीडियो ठाहिण करे न वाकई में थो चवां जेकॾहिं तूं वञी वॾेरी सां वञी करे टाइम गुज़ारी वञी हितां त मां जेको आहे तुंहिंजी अॼु सॼी ड्यूटी करे सघां शाम ताईं पक अलाह तो ख़ुशि कंदो चाचा हिते जेको आहे हिकिड़ो ॿियो मज़दूर सां कमु करे रहियो आहे हिते जेको आहे हिकिड़ो ॿियो मज़दूर भाई कमु करे रहियो आहे हलूं था दादा अस्सलाम वालेकुम छा हाल आहे दादा अॼु ख़बर आहे कहिड़ो ॾींहुं आहे तव्हांखे कहिड़ो ॾींहुं आहे हा यार तव्हांखे ख़बर आहे मज़दूरनि जो ॾींहुं त माना तव्हांजी छुटी हुजणु घुरिजे पोइ छो कमु ते वरी तव्हां ठेकेदारी हिसाब सां आहे बेरोज़गार माण्हू पैसो न आहे बैंक जा वांदा था वेहूं थोरा मरियो वञूं छा कयूं ग़रीब माण्हू लाज़िम ॿ रुपया त घर लाइ खपनि बचड़िया माण्हू आहियूं न पोइ अॼो को कमु तव्हां छुटी करे सुभाणे निपटाए सघो पिया नथो थी सघे यार कोन थींदो न वरी असां मथां ॾंडो आहे न ठेकेदारनि लाज़मी असांखे गटर लैंड आणी आहे माण्हू अची फैमिली वेही रहिया आहिनि गटर लैंड पाणी भरिजी वेंदो किराए हफ़्ते में घणा ॾींहं मोकल कयूं हफ़्ते में हिकिड़ो जेका कहिड़ो ॾींहुं जुमेवार ॾींहुं बसि बाक़ी लेबर डे तव्हां लाइ माना आहे ई कोन लेबर डे माना जेके मथे सुता पिया आहिनि उन्हनि लाइ सभिनी लाइ ग़रीब माण्हू छुटी कंदा आहियूं असांखे केरु ॾींदो यार इहो त सोचो न असां लाइ केरु सोचे कोन थो यार सही ॻाल्हि आहे भाई जी त असां जेकॾहिं छुटी कंदासीं हफ़्ते में एॾी त असांखे केरु ॾींदो अॼु लेबर डे ते जेकॾहिं छुटी कंदासीं असांखे ॾियारी न मिलंदी त असांजे घर जो जेको आहे कीअं चरखो हलंदो कीअं राति असां छा खाईंदासीं ईअं न भाउ त यार असुल में वाकई में थियणु ईअं घुरिजे त गवर्नमेंट खे जेको आहे हिन ते इनिशिएटिव वठणु खपे उहो इहो त जेके बि सरकारी मुलाज़िम आहिनि इंक्लूडिंग असां जेके प्राइवेट मुलाज़िम आहियूं असां बि इन ते एग्री आहियूं जॾहिं बि लेबर डे अचे त उन महीने मई वारे महीने में छा थिए
हर कंहिं मां थोरी परसेंटेज सैलरी पोइ 1,000-1,500 सैलरी कटे करे मां इहो थो सोचां हिकिड़े मां हुकूमत ते हुजां त मां ईअं कयां उहा सैलरी कटे करे जेके बि मुल्क जा असांजा जा मज़दूर आहिनि उन सभिनी में डिस्ट्रीब्यूट कजां उन्हनि सभिनी खे 1 मई जी ॾियारी ॾिनी वञे हा त जीअं जेके आहिनि उहे मज़दूर डे घर वेही करे सुकून सां स्पेंड कनि न की हीअं अची करे उन्हनि ॾींहुं बि कमु कनि मज़दूर डे मज़दूरनि लाइ त आहे ई कोन मज़दूर डे त ॿिया त एंजॉय कनि पिया ॿिया त सेलिब्रेट कनि पिया अदा पाकिस्तान जी गवर्नमेंट असांजे मज़दूरनि जी पारत अथई अस्सलाम वालेकुम चाचे मज़दूर डे ते कम था कयो भला मज़दूर डे ते कम था कयो पिया मज़दूरनि जे ॾींहं ते कम था कयो पिया छो यार मुंहिंजे वस में हुजे त तव्हांखे मां सॼो महीनो मोकल ॾेई छॾियां किथां जा हो मोकल मिली आया पाण न कई अथव भरियो भरियो मामा भरियो हा भरियो कम त करींदो पियो ये पकोड़ा स्टाफ वारी जगह है कासमाबाद वारी सभी पत्ती मज़दूर ना भरियल हूंदी आहे जेॾी महिल मां ईंदो आहियां मज़दूर वेठा ई वेठा हूंदा आहिनि त सभिनी खे कवर कंदा इंशाल्लाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम या अली मदद जीअं त अॼु दुनिया लेवल ते मज़दूरनि जो हिकिड़ो आलमी ॾियारो आहे आलमी ॾींहुं मज़दूरनि जो इन करे जो शिकागो हिकिड़ो अमेरिका जो शहर हो हिते मज़दूरनि जदोजहद करे जाखोड़ करे पंहिंजी जान जा नज़राना ॾेई पंहिंजी रत सत वहाए पूरी दुनिया लेवल जे मज़दूरनि जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो ॾाढ ऊचो कयो हर साल जीअं हर दुनिया जे हर शहर में मज़दूरनि खे हिकिड़ी भेटा पेश कई वेंदी आहे शिकागो जे मज़दूरनि खे शिकागो जा मज़दूर बहादुर ऐं सूर्य हिकिड़े माण्हू जाखोड़ कई उन हिकिड़े माण्हू जी जदोजहद उन हिकिड़े माण्हू जी जाखोड़ पूरी दुनिया में पखिड़िजी वई अफ़सोस सां चवणो थो पए जो मज़दूर में हिकिड़ो शऊर न आहे तालीम घटि आहे अगरि असां मज़दूरनि में तालीम याफ़्ता माण्हू आहिनि त उहे जेके चवां पंहिंजी जाखोड़नि में लॻा पिया आहिनि असां वटि मज़दूर अहिड़ा बि आहिनि जेके इंटर BA LLB भी थियल आहिनि वकील मज़दूर पर उन्हनि खे न का नौकिरी आहे न का सहूलियत आहे न को अहिड़ो सिस्टम आहे न का उन्हनि जे लाइ का फैसिलिटी आहे इहे असांजा मज़दूर आहिनि बुनियादी जेके असांजा हक़ आहिनि उहे असांजा बुनियादी हक़नि खां असां मज़दूर महरूम आहियूं बुनियादी हक़ जीअं सिहत जो मसइलो आहे बच्चनि जी तालीम जो मसइलो आहे रोज़गार जो मसइलो आहे इहे असांजा बुनियादी हक़ आहिनि जेको दुनिया में रीढ़ जी हड्डी जो किरदार थो अदा करे मज़दूर उहो अफ़सोस आहे फुटपाथनि ते ऐं रोडनि ते धिकनि ते चौकनि ते रुलंदे नज़र थो अचे ऐं जे दुकानदार रोडनि ते 10 बजे खां पोइ दुकानदार लट था खणनि मज़दूर खे भॼाए था छॾनि मज़दूरनि खे भॼाए छॾनि था असां गवर्नमेंट खां पुरज़ोर अपील कंदासीं त पहिरियों ख़ुदा अहिड़ी जाइन ते जेको पंहिंजो पाकिस्तान में मज़दूरनि जे लाइ माल जी तव्हां पीढ़ियूं था कयो मज़दूरनि खे बि अहिड़ियूं ज़मीन इलाही टुकड़ा करे ॾियो जेके उते पंहिंजी वेहण जी बुनियादी हिकिड़ी सहूलियत हुजे त ग़रीब डेली जो मज़दूर ॾींहों ॾींहुं ख़ुदकुशी ते मजबूर आहे कई मज़दूर असांजा बिलाज़म तो किरी मरी था वञनि शहीद था थी वञनि हथनि पेरनि खां माज़ूर थी था वञनि टे 4 ॾींहंनि में असांजो हिकिड़ो मज़दूर जंग भॼी पई आहे 3 ॾींहंनि लाइ
न हुनखे को वॾो नंढो ॿार कमाइण वारो पुटु आहे न को सहूलियत आहे। असां मज़दूरनि चंदो करे बिल तैयब हॉस्पिटल में हाजी नाले सां बहादुर खोसो जेके असां मज़दूर ज़ख़्मी पियो आहे जेको जेके असां मज़दूरनि चंदो करे 500 1000 रुपयो करे हुनजो इलाज पिया करायूं, हुनजी ऑपरेशन कराई आहे। असां मिनिस्टरनि खे पंहिंजे उहिदेदारनि खे पंहिंजे वॾनि वसारनि माण्हुनि खे चवंदासीं जेके हिते असां वटि अची ख़ैर ख़ैरातूं शिकायतूं ॾेई था वञनि, अचनि था 5000 10000 15000 खणी, उहे जेके चवां 5 माण्हुनि खे ॾियनि था पोइ अची कार जे कॾहिं भॼाइनि था। माना इहा बि हिकिड़ी मज़दूर जी तज़लील तव्हांखे ॾियणो आहे। यूनियन आहे, यूनियन जा अॻुवान उन्हनि सां राब्ता कयो, उन्हनि सां मिलो, जेको असली हक़दार आहे हक़दार ते हक़ रसाई थिए जेका आहे माना मज़दूर जी ग़रीब जी मदद लाइ कयो। अहिड़े तरीक़े मदद थी सघे थी पाकिस्तान जिंदाबाद। वैसे तो मूंखे ॿियनि माण्हुनि जी स्पीच दौरान विच में ॻाल्हाइणु तमामु घणो पसंदि ईंदो आहे, विच में सवाल करणु तमामु घणो पसंदि हूंदो आहे, पर अॼु जेको हीउ चाचू जेॾी महिल ॻाल्हाए पियो त मूंखे विच में को बि सवाल करणु पसंदि आयो ई कोन ज़हन में, छो त मां हिननि जी ॻाल्हियुनि में एॾो खोइजी वियुमि। इहे उहे ॻाल्हियूं जिन खां असां अनअवेयर हुआसीं, इहे उहे ॻाल्हियूं हुयूं जेके मूंखे अॼु खां पहिरियों ख़बर न हुई। ऐं जेको आहे हिननि मज़दूर चाचू वारनि जेको आहे मूंखे हुते चांहि बि पियारी, हुते मां कुझु डायलॉग शायलॉग लॻाया, पर हुन टाइम मुंहिंजी माइक जेको आहे शायदि कुझु कनेक्ट हुई, आवाज़ वग़ैरह कुझु अची न सघियो, हिन जे करे हीअ क्लिप तव्हां सां शेयर थो कयां। उते बाबा भाई जी फैन फॉलोइंग बि तव्हां चेक कयो, थोरी प्रमोशन बि कयां थो मां पंहिंजी, त मुंहिंजा कुझु फैंस बि मिलिया, उन्हनि पंहिंजो नालो वग़ैरह बि वरितो, पर मूंखां ज़हन में लही वियो। हींअर उन टाइम माइक ऑफ थी वई हुई ऐं आवाज़ वग़ैरह सही न पहुची सघियो, त मुंहिंजे फैंस लाइ जेको आहे तव्हां जेकॾहिं तव्हां फैन उहे वीडियो ॾिसो था त कॉमेंट में ज़रूरु पाण खे मैंशन कजो। तमामु घणो कुझु अॼु सिखण खां मिलियो ऐं शायदि इहे ॻाल्हियूं जेके आहिनि मां न कंहिं किताब मां सिखी सघां, न कंहिं इदारे मां सिखी सघां ऐं न कंहिं किथे बि न सिखी सघां इहे ॻाल्हियूं। केतिरो औलाद केतिरो आहे? औलाद मुंहिंजो आहे 5 पुट आहिनि। 5 पुट आहिनि, कमाईंदा आहिनि? जी जी। किथे हैदराबाद में रहो? हिते हैदराबाद में रहंदा। केतिरी ॾियाड़ी आहे मज़दूर जी? मज़दूर ॾियाड़ी 1000 रुपया आहे। 1000 रुपया। गुज़र सफ़र थी वञे? जी गुज़र सफ़र थी वञे? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जेको गुज़र आहे कॾहिं ॾियाड़ी लॻे थी कॾहिं नथी लॻे, ॾियाड़ी वापसि मोटिया वेंदा आहियूं। ओके यार तमामु ई नयूं ॻाल्हियूं जेको अॼु मज़दूरनि सां रही करे सिखण खां मिलियूं ऐं तव्हांखे बि जेकॾहिं को ॾींहुं फारग हुजे त वञिजो मज़दूरनि सां हिकिड़ो ॾींहुं गुज़ारिजो, तमामु घणो सिखंदव। ऐं आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस आहे, मज़दूर खे हुनजी ॾियाड़ी जेका आहे, मज़दूर खे हुनजी मज़दूरी जेका आहे उनजो पघर सुकण खां पहिरियों हुनखे ॾेई छॾींदा आहियूं। इन जे पोयां तमामु वॾी लॉजिक आहे, नबी साईं जी हदीस जेका आहे इन जे पोयां तमामु घणी लॉजिक आहे, छो त मज़दूर सॼो ॾींहुं जेको कमु कंदो आहे उन ज़हन में इहो हूंदो आहे त जीअं मां कमु ख़तमु कंदुमि शाम थींदी त मूंखे ॾियाड़ी मिलंदी ऐं मां जेको आहे वञी करे घर कुझु वठी वेंदुमि, असांजे घर में मानी वग़ैरह थींदी, असां खाईंदासीं, माना ख़ुशीअ जी राति सुठी राति गुज़रंदी। त जेके बि तव्हां वटि मज़दूर कमु कनि त कोशिशि कंदा कयो जीअं ई मज़दूर कमु तां लहे न उहो पाणी पीए, न हुनजो पघर जो हिकिड़ो कतिरो बि न सुके त हुनखे उन मज़दूरी ॾेई छॾींदा कयो यार, उन लाइ उहा ई वॾी ख़ुशी हूंदी आहे। त नंढियुनि ॻाल्हियुनि जो असांखे ध्यानु रखणु घुरिजे इन्हनि जो, ऐं अलाह जेको आहे सभिनी लाइ आसानियूं कंदो। इंशाल्लाह ॿिए कंहिं ब्लॉग में मिलंदासीं। सभील खणी आयो आहे? वाह यार, अचानक सां अंकल मज़दूरनि जी ख़िदमत करे, अचानक यार ज़बरदस्त।